अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼुकल्ह तव्हां ॾिठो आहे त यूट्यूब जो बिज़नेस नौजवान में तमामु घणो आम थी वियो आहे। अक्सर दोस्त पंहिंजे डॉलर कमाइण जे चकर में अची विया आहिनि। संदसि चवणु आहे त यूट्यूब चैनल ठाहे करे उनमें सब्सक्राइब ऐं टाइम वॉच वधायूं। हिन वक़्तु असां सां घोटकी जो माहिर कंप्यूटर जो IT जो माहिर उस्ताद मंज़ूर अहमद घोटो आहे। उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त यूट्यूब ते वॉच टाइम ऐं सब्सक्राइब कीअं वधाइजे। सर अस्सलाम वालेकुम। सर जेको इहो यूट्यूब ते अक्सर ॾिठो वियो आहे त अॼुकल्ह जा नौजवान हिकु तरफ़ वञनि पिया त यूट्यूब ते डॉलर मिलनि था, पैसा मिलनि था। इन जे लाइ कुझु नौजवान माना सफ़ा कढ पइजी विया आहिनि त माना कमु धंधा छॾे बसि मोबाइल हथ में गाना लोड करे छॾनि था। इनमें इनजी हक़ीक़त असल छा आहे? असल हक़ीक़त यूट्यूब जो बिज़नेस तमामु जेको ॾुखियो आहे ऐं आम माण्हुनि खे ख़बर न आहे। आम माण्हू चवनि था शॉर्टकट तरीक़े सां असां कंहिंजा गाना अपलोड कयूं या ॿिए कंहिंजो कॉन्टेंट खणी ठहियलु कॉन्टेंट उहो अपलोड कयूं जीअं यकदमि फेमस थी वञूं ऐं असांजा व्यूज़ अची वञनि ऐं सब्सक्राइबर वधी वञनि। पर ईअं हरगिज़ न आहे। जेतिरे ताईं तव्हां पंहिंजो कॉन्टेंट न ठाहींदव, भले तव्हां हिकिड़े कॉन्टेंट खे ठाहिण लाइ सुठे तरीक़े सां भले तव्हांखे हफ़्तो लथो लॻी वञे, तव्हां हुन पहिरियों कॉन्टेंट खे ठाहियो, एडिट कयो, उनखां बाद में ई तव्हां उनखे अपलोड कयो। अपलोड करण खां बाद में उन में घणी शयूं आहिनि जेके मां तव्हांखे फोकस करणी पवंदियूं। पहिरीं ॻाल्हि त उन अपलोडिंग जो रिज़ल्ट जेको आहे HD हाई क्वालिटी हुजे। उनखां अलावा थंबनेल उनजो सुठो हुजे ऐं उनजी डिस्क्रिप्शन हुजे। उन बाबति जेको तव्हां कॉन्टेंट ठातो आहे 2 खां 4 सुठा हुजनि ऐं उनखां अलावा उनजा टैग्स हुजनि उन ई कम जे मुतालिक़ या उन ई गाने जे मुतालिक़ या उन ई कॉन्टेंट जे मुतालिक़ या कुझु बि तव्हां ठाहियो वांडे वारी तव्हांजी कैटेगरी कहिड़ी आहे। उनखां बाद तव्हां पहिरियां कैटेगरी चूज़ कयो त तव्हां कहिड़ी कैटेगरी में तव्हां कमु करणु चाहियो था, तव्हांखे कहिड़ो मतिलबु हुनर आहे। तव्हां टेक्निकल आहियो त तव्हां पंहिंजे टेक्निकल हिसाब सां चैनल जी कैटेगरी तव्हां वधायो। म्यूज़िशियन आहियो, म्यूज़िशियन जे हिसाब सां मतिलबु एग्रीकल्चर जे हिसाब सां खोड़ टेक्नोल माना कैटेगरीज़ आहिनि यूट्यूब में। तव्हां उन कैटेगरी खे ऐं उन कैटेगरीज़ जा वाबस्ता तव्हां उहो कॉन्टेंट ठाहियो, उन ते रखो। जेकॾहिं तव्हां ॿी कंहिं कैटेगरी जो ठाहे रखंदो त तव्हांजो चैनल अनबैलेंस थी वेंदो। अच्छा सर, कुझु दोस्त फेसबुक तां वीडियो खणी रखनि था, उनजे बारे में छा आहे तव्हां? असल में छा आहे त तव्हां वीडियो किथां बि खणी रखो, ज़रूरु न आहे त उहो तव्हांखे अॼु पकिड़े यूट्यूब, सुबुह पकिड़े, ॿिए ॾींहुं पकिड़े, चोथों ॾींहुं पकिड़े। 5 सालनि खां पोइ बि यूट्यूब तव्हांखे उहो सेंस करे पकिड़े सघे थो उन वीडियो खे। जेकॾहिं उहो फेमस वीडियो तव्हां कंहिंजो खणो था, जेकॾहिं बिलफर्ज़ मां महिनत करे हिकिड़ो वीडियो ठाहियां थो, पहिरियों मां रखां थो फेसबुक ते, पोइ रखां थो मां यूट्यूब ते। यूट्यूब तव्हांखे बिलफर्ज़ तव्हां खणी रखो था, तव्हांखे यूट्यूब फ़िलहालु नथो पकिड़े। पर जंहिं महिल तव्हांजा व्यूज़ वधंदा वेंदा या कुझु अरसे खां बाद में तव्हांजो वीडियो जेकॾहिं अपडेट थींदो वेंदो ऐं उहो वधंदो वेंदो त पोइ बि यूट्यूब माना उनखे सेंस कंदो आहे। यूट्यूब में खोड़ सेंसर लॻल आहिनि जेके माना सेंस कंदा आहिनि त हे वीडियो किथां आयो आहे, केतिरी शयूं उन सां मैच थियनि थियूं, विजुअल या ऑडियो उन सां मैच थिए थो, छा मैच थिए थो। जेकॾहिं वीडियो मुंहिंजो हूंदो, ज़ाती मुंहिंजो हूंदो त मुंहिंजी मर्ज़ी आहे तव्हां ते स्ट्राइक हणां, तव्हां ते उहो बैलेंस शेयर थींदो आहे। बैलेंस शेयर कीअं हलंदो, तव्हां वटि पियो पैसा मां वटि ईंदा पिया। अहिड़ी काफ़ी तरह जी पॉलिसीज़ आहिनि। इन खां पहिरियां जीअं पहिरियां मां चयुसि त हिन खां बहितर आहे त पंहिंजो ई कॉन्टेंट ठाहियो, तव्हां कॉन्फिडेंशियल हुजो ऐं उनखे तव्हां कम खे वधाए अच्छा सर, सब्सक्राइब कीअं वधाए सघजनि था? सब्सक्राइब त जेको आहे जो तव्हां जे पहिरियों चैनल ठाहींदो, पहिरियों त तक़रीबन 8 खां 10 महीना तक़रीबन साल सवा महिनत आहे हिन जी। महिनत कंदव त पोइ जेको आहे सब्सक्राइबर वधंदा वेंदा स्लोली। तव्हां ईअं सब्सक्राइबर वधाईंदो या तव्हां पंहिंजे हिसाब सां कंहिंखो माना ईअं या वठंदव या ख़रीद कंदव, उहो पोइ छा आहे त यूट्यूब सेंस कंदो आहे त जेकॾहिं तव्हां वीडियो अपलोड कयो था त उन सब्सक्राइबरनि घणी वीडियो तव्हांजी ॾिठी आहे, उहो ॾिसंदा ई न। छाजे करे उहो तव्हांजा ईअं वरितलु हूंदा, उहो तव्हांजे वीडियो खे गौर ई न कंदा। जेके शौक़ीन माण्हू हूंदा तव्हांजी कैटेगरी जा, उहो पाण जेको सब्सक्राइब कंदो, पोइ जंहिं महिल तव्हां रखंदव ऐं हुन नोटिफिकेशन वेंदो त उहो खोले ॾिसंदो आहे यार वाक़ई हे जेको आहे रखियो अथई, मां चेक करे थो वठां। हिन खां बहितर आहे त सब्सक्राइबर स्लोली पर उहो जेन्युअनली जेकी सब्सक्राइबर नी उहो ई तव्हां वठो। त कुझु दोस्त अहिड़ा आहिनि जेके यूट्यूब ते डॉलर वग़ैरह कमाइनि था, आख़िर पैसा बि यूट्यूब ॾिए थो, पोइ नज़रअंदाज छो करनि था त माण्हुनि खे लिकाइनि था, इंफॉर्मेशन नथा ॾियनि उन बारे में? असल में सर ईअं त अरसो गुज़री वञे थो जेका कमु कंदे, जेकॾहिं माण्हू खे कंहिंखे टेक्निक सां हथ अची वञनि थियूं, उहो पंहिंजा राज़ त न ॿुधाईंदो न त बाबा जेकॾहिं मां हाणे सिखियो आहियां जो या मूंखां सिखे फीस भरे या ईअं त तव्हांखे हवालनि में करे उहो पंहिंजा राज़ या जेकी शयूं मां तव्हांखे ॿुधायो आहे जो उहो एक्सपीरियंस मां गुज़री आयो आहियां मां, ठीकु आहे। ऐं मां बि पैसा कमाए मां बि पहिरियां ॿियनि जा कॉन्टेक्ट खणंदो हुउसि, पर हाणे मां पंहिंजो जेको आहे हिकिड़ो चैनल ठातो आहे 1 मैन बॉलीवुड जे नाले सां, तव्हां सर्च करे सघो था। उनखां अलावा त ज़ाहिर ॻाल्हि आहे हाणे मूंखे सम्झ में अची वई त पंहिंजा ई कंटेंट ठाहियूं। असां पराए खणंदा हुआसीं पहिरियों तस्वीरां या कुझु बि, असांजा चैनल उहो बंदि थी विया, पैसा त असां बि कमाया नी, सब्सक्राइबर बि असां वरिता नी, वॉच टाइम बि वठंदो आहे। पर उन सभु एक्सपीरियंस जे बावजूदि तव्हांखे मां इहा ई ॻाल्हि कंदुसि त तव्हां जेको आहे पंहिंजो ई कॉन्टेंट ठाहियो।
असांजा सीनियर सहाफ़ी घोटकी जो नौजवान सहाफ़ी आहे सरी जेके नौजवान यूट्यूब चैनल ठाहींदा तव्हां इहो ॾिसो था या सब्सक्राइब कयो था अक्सर? सर सब्सक्राइब कयूं था मतलब सुठो आहे नौजवान हिकिड़े सुठे प्लेटफॉर्म ते वञनि था नौजवान खे शौक़ु मिले थो नौजवान खे ख़बर पए थी यूट्यूब मां कहिड़ी शयूं तव्हां सिखी सघो था केतिरो कराए सघो था केतिरी तव्हांखे नॉलेज मिली सघे थी असांजे नौजवान खे नंढियूं अॻियां था वञनि जेके ॾिसो अॼु खां 20 साल पहिरियों ॾिसो ॿार जेके गेमिंग मां शुरू कनि था अॼुकल्ह हर माण्हुनि जे हथ में मोबाइल आहे हर माण्हू यूट्यूब हलाए थो उन्हनि मां हिकिड़ी नई शइ मिले थी उन्हनि खे हिकिड़ी शइ नॉलेज मिले थी उन्हनि मां घणी शयूं सिखनि था। अच्छा अॼुकल्ह त वेब चैनल बि तक़रीबन यूट्यूब ते अची विया आहिनि छा सम्झो था कमाई जो ज़रियो आहे या इन्फॉर्मेशन आहे? इहो सर कमाई जो ज़रियो आहे तव्हां मिसाल जी ॻाल्हि यूट्यूब वेब चैनल खोलियो था उन में 1000 रुपयो तव्हां महीनो हिकिड़े रिपोर्टर खां वठो था वञी करे तव्हां 50 रिपोर्टर कयो महीने में 50,000 तव्हांजी आमदनी थिए थी वरी इश्तिहार वग़ैरह वरी कंहिंखे ब्लैकमेलिंग करनि था त अहिड़े हिसाब सां धंधो ठाही वेठा आहिनि। अच्छा सब्सक्राइब जे चकर में ऐं टाइम पास जे चकर में